साइंस क्लास 7 बाब 12 सबक 6 तारनि जो मुफ़ासिलो ऐं तारनि जा मेड़ स्टार डिस्टेंस एंड कॉन्स्टिलेशंस। आहियां साइंस जो उस्ताद नजुला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे तारनि जो मुफ़ासिलो स्टार डिस्टेंस ऐं तारनि जा मेड़ स्टार कॉन्स्टिलेशंस। तारे जो मुफ़ासिलो स्टार डिस्टेंस। छा अव्हां कॾहिं हलंदड़ कार मां शयुनि जी हरकत नोट कई आहे? मिसाल जे तौर ते तव्हां इमारतुनि खे ॾिसो, वेझे वारियूं शयूं हिननि पोयनि शयुनि खां तव्हांखे तेज़ रफ़्तार में हलंदे महसूसु थियनि थियूं, ऐं वरी ही जेके विच वारियूं शयूं आहिनि जेके परे आहिनि उहे वरी अञा परे वारियुनि शयुनि जी भेट में आहिस्ते आहिस्ते हलनि थियूं, ऐं वरी ही जेका सफ़ा परे वारी शइ आहे उहा आसमान जी भेट में अञा थोरो मुफ़ासिले सां हले थी पई। इन असर खे साइंस में पैरालेक्स इफेक्ट सॾिजे थो। ईअं ई तव्हां जेकॾहिं कार में वेठल हुजो, तव्हांखे अॻियां अॻियां वणु नज़र अचे ऐं हुन जे परियां वरी तव्हांखे जबल नज़र अचे, जबलनि जे परियां तव्हांखे ककर नज़र अचनि, त छा थींदो? तव्हांखे वणु जेको आहे उहो तकिड़ो हलंदे नज़र ईंदो, छो त उहो तव्हांजे वेझो आहे, ऐं जबल जेके आहिनि उहे तव्हांखे आहिस्ते नज़र ईंदा, आहिस्ते हलंदे नज़र ईंदा। वरी जेके परियां जेके ककर बीठल आहिनि उहे तव्हांखे नज़र ईंदा, त उहे वरी आसमान जी भेट में अञा स्लो रफ़्तार में मूव करे रहिया आहिनि। अहिड़े असर खे असीं पैरालेक्स इफेक्ट सॾींदा आहियूं। तारे जो मुफ़ासिलो स्टार डिस्टेंस। ज़मीन तां जेकी तारा तेज़ हलंदे नज़र ईंदा आहिनि, इहे आहिस्ते हलंदड़ तारनि खां वधीक वेझो हूंदा आहिनि। पैरालेक्स इफेक्ट वारी टेक्निक इस्तेमालु कंदे फलकियात जा माहिर तारनि जो मुफ़ासिलो मापींदा आहिनि। आसमान में तारनि जा माहिर जेके एस्ट्रोनॉमर्स आहिनि उहे तारनि खे ॾिसंदा आहिनि टेलीस्कोप ते। जेकी सितारा तेज़ रफ़्तार सां हलंदा आहिनि उन्हनि जे लाइ इहो तइ कयो वेंदो आहे त इहे सितारा जेके आहिनि ज़मीन जे वेझो आहिनि बनिस्बत उन्हनि सितारनि जे जेके आहिस्ते आहिस्ते चुरी रहिया आहिनि। इहा टेक्निक तमामु तुज़ तारनि जो मुफ़ासिलो ॾिसण जे लाइ कामयाबु वई आहे। जीअं त हीअ काइनात तमामु वॾी ऐं वसी आहे, तंहिं करे हुन में शयुनि जा मुफ़ासिला मीटरनि या किलोमीटरनि में मापे की न सघिबा आहिनि। अहिड़ा वेझनि तारनि वारा मुफ़ासिला नूरी साल वारे यूनिट सां मापिया वेंदा आहिनि। सभ खां वधीक रोशन नज़र ईंदड़ तारे जो नालो साइरस आहे, जेको असांजी ज़मीन खां 8 नूरी सालनि खां थोरो वधीक परे वारे मुफ़ासिले ते आहे। ही साइरस वारो सितारो ज़मीन खां 8 नूरी सालनि जे तक़रीबन मुफ़ासिले ते मौजूदु आहे। इहा ॻाल्हि बि ॾाढी दिलचस्प आहे त सिज जी रोशनी असां ज़मीन वारनि ताईं 8 मिंटनि में पहुचंदी आहे, पर साइरस तारे मां ईंदड़ रोशनी खे ज़मीन ताईं पहुचण में 8 साल लॻी वेंदा आहिनि। इन्हीअ जे करे ई असां इन जो जेको मुफ़ासिलो आहे उहो 8 नूरी साल जेको आहे सो मुक़ररु कयो आहे, छो त नूरी साल जी वस पई आहे त रोशनी साल में जेतिरो मुफ़ासिलो तइ कंदी उनखे चइबो 1 नूरी साल। हाणे हिन जो रोशनी ज़मीन ताईं पहुचंदे 8 साल लॻाए थी, त माना 8 नूरी सालनि जे मुफ़ासिले ते इहो सितारो असां खां परे मौजूदु आहे। तारनि जा मेड़ स्टार कॉन्स्टिलेशंस। क़दीम दौर में माण्हुनि तारनि जे झुरमटनि खे ख़याली शिकिलनि तहत नाला ॾिना। क़दीम दौर में उन्हनि मेड़नि जा नाला देवताउनि, जानवरनि या ख़याली हीरनि पोयां रखिया विया। तारनि जा कुल अहिड़ा 88 मेड़ सुञाता विया आहिनि। तव्हांखे बि यादि हूंदो त तव्हांजे घर में वॾड़ा कॾहिं कॾहिं आसमान ॾे आङुर खणी तव्हांखे ॿुधाईंदा हूंदा त इहा कती आहे ऐं हीअ जेके तारा आहिनि इहा खट ठाहे थी। अहिड़े ई क़िस्म जो रिवाजु क़दीम दौर खां पयल आहे। उन्हनि तारनि जे मुख़्तलिफ़ मेड़नि खे, झुरमटनि खे हिकिड़नि ख़ासि ख़याली शिकिलनि तहत उन्हनि खे नाला ॾिना आहिनि, ऐं जिन जे पोयां पोइ अॼुकल्ह जेकी बुर्ज माण्हुनि खे ॿुधाया वेंदा आहिनि उन्हनि जो पिणु पोइ रिवाजु आम थियो। मिसाल जे तौर ते
ही कुझु तारनि जा मेड़ आहिनि जिन खे के नाला ॾिनल आहिनि। मिसाल जे तौर ते हे लियो आहे। हाणे इन में हिकिड़ो तारो हिते आहे, ॿियो हिते आहे, टियों हिते आहे, चोथों हिते आहे, पंजो हिते आहे। जिते जिते कुंड आहे उते हिकिड़ो तारो मौजूदु आहे ऐं लाइनुनि जे ज़रिए उन्हनि खे मिलाए ऐं पोइ हिकिड़ी शिकिल ठाही वेंदी आहे। मिसाल जे तौर ते हिननि लाइनुनि खे जॾहिं मिलाइजे थो त उहा हिकिड़े शींहं जी जेका आहे सो शिकिल अख़्तियार करे बीहे थी ऐं अकीला खे जेकॾहिं वरी हीअं मिलाइजे थो त उहा हिकिड़ी सिरण टाइप, जीअं उकाब थींदो आहे उन टाइप हिन जी शिकिल जेका आहे उहा इहा अख़्तियार करे बीहे थी। ईअं तारनि जा इहे मुख़्तलिफ़ मेड़ आहिनि जिन खे उन्हनि जी जेका ख़्याली शिकिल आहे उन जे बुनियाद ते नालो ॾिनो वियो आहे। मिसाल जे तौर ते लियो खे जेकॾहिं असां ॾिसूं, इहो लियो जंहिंजो मतिलबु आहे लायन यानी शींहं, उहो तव्हां ॾिसो त कीअं ही जेके जरकंदड़ सितारा आहिनि उन्हनि खे लाइनुनि सां मिलाए ऐं पोइ हिकिड़े शींहं वारी जेका तसवुराती शिकिल आहे उहा असांखे आसमान में नज़र अचे थी। ईअं मुख़्तलिफ़ जेके सितारा आहिनि उन्हनि सां हिकिड़ियूं ख़्याली जेके तस्वीरूं आहिनि, ख़्याली जेके शिकिलियूं आहिनि, सूरतूं आहिनि, उन्हनि खे जोड़ियो वियो आहे ऐं उन्हनि खे नाला ॾिना विया आहिनि। ही तारनि जा कुझु मशहूरु मेड़ आहिनि, उन्हनि जा नाला ॾिनल आहिनि ऐं उन्हनि जो आम नालो आहे ऐं मेड़ में मौजूदु वरी मशहूरु जेके तारा आहिनि उन्हनि जो पिणु नालो ॾिनल आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो तारनि जो मेड़ आहे जंहिंजो नालो आहे अकीला, उनजो आम नालो आहे उकाब या ईगल ऐं उनजो मशहूरु सितारो आहे अल्टेयर। ईअं ॿियो तारनि जो मेड़ आहे, उनजो नालो आहे बूट्स ऐं उनजो आम नालो आहे शिकारी, द हंटर। उहो ही जेको तव्हांखे नज़र अचे थो इन खे शिकारीअ जे वांगुरु इहो नज़र अचे थो त इन जो नालो बूट्स रखियो वियो आहे ऐं इन खे आम नालो जेको ॾिनो वियो आहे उहो द हंटर ॾिनो वियो आहे। इन जो मशहूरु सितारो आहे आर्कट्यूरस। ईअं हे लियो आहे जंहिंजो आम नालो आहे शींहं, द लायन, ऐं इन जो मशहूरु जेको सितारो आहे उहो रेगुलस आहे। मुख़्तलिफ़ जेकी टॉरस आहे, हाणे टॉरस ही जेको सितारनि जो मेड़ आहे इहो ढगे वांगुरु, द बुल ढगे वांगुरु इहो नज़र ईंदो आहे, इन जे करे इन जो नालो टॉरस रखियो वियो आहे। ऐं ॿियो आहे द लिटिल बियर, अर्सा माइनर। ही वरी ॿियो ही आहे अर्सा माइनर यानी नंढो रिछ ऐं हीअ आहे अर्सा कैनिस मेजर। नंढो रिछ द लिटिल बियर जो मशहूरु जेको सितारो आहे उहो आहे पोलारिस। ईअं कुल जेके आहिनि मथे आसमान में उहे 88 सितारनि जा मेड़ आहिनि, कॉन्स्टिलेशन्स आहिनि जिन खे वरी माण्हुनि क़दीम दौर खां वठी करे मुख़्तलिफ़ नाला ॾिना आहिनि। असांजो ही लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।